सेठार रिपोर्टर ॼाम हनीफुल्ला धारेजो सेठार भरसा ॻोठ धारेजा जे रहवासिन मुमताज अली धारेजो वापडा जी नाइंसाफिन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिस्को अमलदार असां खां रिश्वत घुरनि था, जेका न ॾियण ते असांजे मीटरनि ते डिडक्शन लॻाए असां ॾे ॻरा बिल मोकिलिया वञनि था, जॾहिं त जंहिंखां रिश्वत वठनि था उन ॾांहुं हर महीने 500 रुपया फी मीटर ते घटि बिल मोकिलियो वेंदो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। जॾहिं त गुज़िरियल 15 ॾींहनि खां असांजे ॻोठ जी लाइट बंदि आहे, उन जे बावजूद असां ॾे ॻरा बिल मोकिलिया विया आहिनि। हुननि चयो त असां हिस्को चीफ ऐं पाणी बिजली जे वफ़ाक़ी वज़ीर खां मुतालबो करियूं था त SDO राणीपुर, लाइन सुप्रीडेंट राणीपुर, LS राणीपुर मीटर रीडर जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां तां डिडक्शन ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में वापडा ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। याद रहे त कोर्ट तरफ़ां नोटिस निकितल आहे, कंहिं बि वाधू बिल ते डिडक्शन न लॻंदी। SDO राणीपुर खां एतिरो पुछण था चाहियूं त ॻोठ धारेजा जी बिजली गुज़िरियल 15 ॾींहनि खां बंदि आहे, मीटर ई बंदि आहिनि त डिडक्शन कीअं लॻी। ब्रेकिंग न्यूज़ सकरन रिपोर्ट कुर्बान मरी। पनो आकिल खां सकरन यूनिवर्सिटी ईंदड़ शागिर्द पुरस्कार तौर गुम थी वियो। अगवा जो शक, केस दाख़िल। शहीद बेनज़ीर वेटनरी यूनिवर्सिटी जे फर्स्ट ईयर जो शागिर्द पनो आकिल वासी मोहसिन अली वल्द नजमुद्दीन मीरानी यूनिवर्सिटी जूं मोकलूं ख़त्म थियण खां पोइ यूनिवर्सिटी पढ़ण लाइ पनो आकिल खां वापसि अची रहियो हो त मुबैना तौर सकरन शहर पहुचण खां पोइ पुरस्कार गुम थी वियो। जॾहिं त माइटनि सां राब्तो न थियण ते संदसि वालिद सकरन पहुची नौजवान शागिर्द मोहसिन अली जे अगवा जो शक ज़ाहिर कंदे सकरन थाणे ते केस दाख़िल कराए वरितो आहे। उन मौके ते संदसि वालिद जो चवण हो त 3 ॾींहं अॻु असांजो नौजवान वेटनरी यूनिवर्सिटी अचण लाइ घरां निकितो हो, जंहिं सां सकरन पहुचण ताईं राब्तो हो, पर पोइ उन सां राब्तो कटिजी वियो। 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद उन सां राब्तो नाहे थी सघियो। हुन IG सिंध, DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खे अपील कई त मुंहिंजे पुट जी ॻोल्हा करे असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। खैरपुर नाथन शाह में पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां वधंदड़ बदअमनी ऐं SSP दादू जे ख़िलाफ़ मीर हसन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खैरपुर नाथन शाह में PTI पारां वधंदड़ बदअमनी ऐं SSP दादू ख़िलाफ़ मीर हसन चौक खां रैली कढी प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में दादू बचायो, SSP हटायो जा ज़ोरदार नारा हया विया। मुज़ाहिरे में सियासी, समाजी, मज़हबी, वकील बिरादरी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। PTI जे अॻवाननि शोबान मल्हा, फ़कीर मोहम्मद शेख, एहसान सियाल, आबिद बबर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SSP दादू एजाज़ अहमद शेख जी मुक़ररी खां पोइ ज़िले दादू जे तालकनि में चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। दादू ज़िले जो अमन तबाह थी चुको आहे। दादू ज़िलो में अवाम गैर महफूज़ आहे। अॻवाननि IG सिंध ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त SSP दादू एजाज़ अहमद शेख जी जाइ ते ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे ऐं दादू ज़िले जो अमन बहाल करे अवाम जी बेचैनी ख़त्म कई वञे। बरकत अली चांडियो, सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरपुर नाथन शाह। जोही शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सियासी, समाजी शहरनि पारां इमदाद खान लगारी, अमीन विघियो, गुलाम कादिर लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे फाज़िल चौक वटि धरणो हयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवण हो त जोही शहर तोड़े आसपास को बि रोड महफूज़ नाहे। चोरियूं, फुरूं, धाड़ा मामूल बणियल आहिनि। पुलिस फोरन सां ॿिट बणियल आहे, जंहिं करे शहरी गैर महफूज़ बणिजी विया आहिनि। हुननि चयो त SSP दादू ऐं संदसि पुलिस हथ सां वारदातूं कराए रही आहे। काछे जो को बि रोड रस्तो महफूज़ नाहे, न ई शहरी महफूज़ आहिनि। पूरे ज़िले अंदरि बदअमनी उरूज ते पहुची वई आहे, जंहिंजो ज़िम्मेवार हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं SSP दादू आहे। हुननि मुतालबो कयो त SSP दादू खे हटाए अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में 28 तारीख़ SSP ऑफिस दादू अॻियां धरणो हयो वेंदो। आकाश गारही, सिंध एक्सप्रेस न्यूज़, जोही।
गंबट रिपोर्टर जाहिद हुसैन जामड़ो। गंबट लग रानीपुर में जामड़ा बिरादरी से ताल्लुक रखंदड़ अब्दुल कदीर खान जामड़ो हर महाज ते हर मसले में जामड़ा बिरादरी आसपास की अवाम ते साह हिम्मत अफजाई दींदड़ कदीर खान जामड़ो वाहिद मर्द है जेको कंहिं बि गरीब सां जुल्म बर्दाश्त नाहे कंदो। सियासी मुखालफत जे करे कूड़न केसन में फसायो वियो हो। कुछ टाइम जेल में हुयस अॼु कूड़न केसन मां ज़मानत मंज़ूर थी वई आहे। जेल मां आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे हज़ारे माण्हुनि पारां गुलनि हारनि अजरकनि ऐं गुलनि जी वर्खा कदम ब कदम ते माण्हुनि जा हुजूम लॻी विया। रैली जी सूरत में शानदार इस्तक़बाल माण्हुनि जूं झुमरियूं। मुख़्तसिर अरसे में हिन शख्सियत सां अवामी समुंड जूं मोहबतूं दुश्मननि सियासी मुखालफ़नि ऐं मुनाफ़िकनि जे मुंहं ते चमाट आहे। जीए बिरादरी जो अगवान अब्दुल कदीर जामड़ो जिंदाबाद पारां ज़हीरुल हसन जामड़ो ओशाक जामड़ो रियाज़ मीरानी आसिफ जामड़ो ऐं पूरे जामड़ा बिरादरी जा नारा जामड़ा बिरादरी ऐं आसपास इलाइक़े में ख़ुशी जी लहर मां सभिनी आयल मिटनि माइटनि ऐं दोस्तनि शुक्रगुज़ार आहियां। कदीर जामड़ो। तालका रिपोर्टर जवार महबूब अली सहतो। सोभो देरो लॻ सॻियूं MP सैयद प्यार अली शाह ऐं PP तालके सदर एजाज अहमद खोड़ो जिन समाजी अगवान लाला इशफाक भागत जूं हलायल ख़बरूं जो नोटिस वठी राब्तो करे ऐं UC सॻियूं जे ॻोठ रसूल बख्श हीसपाणी में कुछ ॾींहनि खां बरसात जो बीठल गंदे पानी जी नेकाली लाइ UC सॻियूं जे सेक्रेटरी खे चई ॻोठ में बीठल गंदो पानी कढायो। यादि रहे त ॻोठ में जॾहिं बरसात पवंदी आहे त ही पानी नेकाल न हुजण करे पूरो महीनो बीही वेंदो आहे जंहिंमें ॻोठाणनि खे तमामु घणी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। साईं जिन जी महिरबानी जिन पानी नेकाल करे ॻोठाणनि जी बेचैनी ख़त्म कई। ॻोठ रसूल बख्श हीसपाणी में सॻियूं जो सोशल वर्कर लाला इशफाक भागत हाजी खान हीसपाणी UC सॻियूं ऐं टाउन कमेटी सोभो देरो जे TMO शफ़क़त हुसैन अब्बासी जे हुकुम ते सफ़ाई मुलाज़िमनि गॾिजी ॻोठ मां पानी नेकाल करायो।